हाणे असांजे विच में शंकर एजुकेशन सोसाइटी जा चेयरमैन जेके पिछले 5 सालनि खां चेयरमैन ऐं 12 सालनि खां हिन सोसाइटी जा उहे मेंबर आहिनि ऐं मां उन्हनि सां गॾु ख़ुदि कमु कंदो आहियां ऐं असां ॿिन्हिनि जी जोड़ी बाज़ार में चवंदा आहिनि राम श्याम जी जोड़ी आहे। मां नवीन नथूमल गुरनानी अने शंकर एजुकेशन डॉक्टर गुजर सुभाष शाह स्कूल जो मां चेयरमैन आहियां। हीअ संस्था 1948 में चालू कयूं, असांजे बुज़ुर्गनि चालू कयूं। उन टाइम ते पार्टीशन खां जॾहिं आया कराची मां त हिते हुननि खे ॿोली ईंदी कान हुई काई, न हिंदी अचे न इंग्लिश अचे, काई ॿोली न सिंधी ईंदी हुई। पर उन टाइम ते उन्हनि खे बुज़ुर्गनि खे उहो विज़न हो कि अगरि समाज जो सुधारो करणो आहे सिंधी समाज जो त एजुकेशन जाम ज़रूरी आहे। बिना एजुकेशन न समाज जो सुधार थींदो, न देश जो सुधार थींदो, न पंहिंजे सोसाइटी जो सुधारो थींदो, वधारो थींदो। उन टाइम ते उन्हनि उहे झोपड़ी खां वठी स्कूल चालू कयूं, नंढे लेवल ते शुरू कयूं। आस्ते आस्ते उन्हनि जी तन मन धन से सेवा कई। उन्हनि चवंदा आहिनि पहिरीं तन मन ईंदो आहे, धन पंहिंजो पाण ईंदो आहे। जीअं उन सेवा कंदा विया वॾी इमारत ठही वई। उन खां पोइ ईअं थियो जो स्लोली ग्रेजुअली छा थियो जो ॿारनि जो एजुकेशन कॉन्वेंट में उन्हनि जी इच्छा जाम वधंदी वई, बिकॉज भई उन्हनि खे नौकरियूं वोकरियूं इंग्लिश में, त उहो सिंधी स्कूल बंदि थियण ते आई। त उन्हनि उन टाइम ते इंग्लिश प्राइवेट स्कूल चालू कई 1990 में, ऐं सिंधी मीडियम जो गवर्नमेंट जी ग्रांट हुई उहा हिंदी मीडियम थी वई। त पोइ थर्ड असांजी पीढ़ी आई तो पर हुननि जो सेवा कई समाज खे वधाइण लाइ, सिंधी समाज खे एजुकेशन मथां, उही असां प्रथा असां चालू कईसीं असां जनरेशन। उन टाइम ते मां जॾहिं असां शुरू कईसीं, जॾहिं सेकेंड जनरेशन आई त असां हिते 1st to 10th हुई। उन खां पोइ कॉलेज चालू कईसीं, पोइ साइंस स्ट्रीम चालू थी। बेसिक छा हो जो प्री प्राइमरी स्कूल उन टाइम ते चालू कईसीं, छो त प्री प्राइमरी स्कूल ईअं हूंदी आहे जो बेस स्ट्रॉन्ग हुजे। जीअं फाउंडेशन स्ट्रॉन्ग हूंदो आहे त तव्हां टावर ठाहे सघूं था। अगरि फाउंडेशन ई स्ट्रॉन्ग न हुजे त ॿार उन अॻियां करे उनजो वधारो कान थींदो आहे, एजुकेशन उन कान मिलंदो आहे। ऐं ॾींहुं बाय ॾींहुं छा थियो, एजुकेशन मथे टेक्नोलॉजिकल एतिरो एडवांसमेंट आई, जाम एडवांसमेंट ईंदी वई, सिस्टम बदलंदो हो, अपडेशन करणु पई पाण खे। त उन हिसाब सां असां भई टाइम टू टाइम असां बराबरि इंफ्रास्ट्रक्चर ते एजुकेशन मथां प्री प्राइमरी असां बेसिक एतिरो स्ट्रॉन्ग ठाहियोसीं। असां आउटसाइड एजेंसी एक्सिट प्रोग्राम आंदोसीं। पर इन विच में असां इहो ॾिठोसीं जो असां सिंधी कल्चर चेंज न थिए। असां आउटसाइड एजेंसी आंदीसीं ट्रेनिंग, टीचर्स खे ट्रेनिंग ॾियण लाइ। जीअं स्कूल जो एजुकेशन तो मिले पर सुठो एजुकेशन मिलणु ठीकु आहे, एजुकेशन ठीकु आहे, पर सुठो इंसान थियणु वेले ज़रूरी आहे। उन लाइ उनखे उनजो कल्चर चेंज न थियणु खपे। सिंधी ॿोली जीअं माण्हू लिखणु पढ़णु छॾे ॾिनी आहे, सिंधी घटि में घटि ॿोली जीवित रहे। इन करे ॿोली असां सिंधी क्लासिस हलाईंदा आहियूं जॾहिं छुटियूं हूंदियूं आहिनि। ॿियो पंहिंजो असां हिकु स्कूल चालू कयोसीं। असांजो बेसिक एम इहो शुरूआति खां जॾहिं असां बुज़ुर्ग हुआ उन्हनि जो बेसिक मोटिव इहो हो कि प्रॉफिट अर्निंग इंस्टीट्यूशन कान्हे, पैसो कमाइणु उन्हनि जो हेतु कान हो। उन्हनि जो हो भई समाज खे एजुकेशन मिले। जीअं चवंदा आहिनि इलाज, इल्म, इंसाफ़, इहे टई शयूं जिते सस्तियूं हूंदियूं आहिनि उन शहर जो देश जो तरक़ी थींदी आहे। हाणे तव्हांखे ख़बर आहे इंसाफ़ इल्म केतिरो महांगो थियो आहे, एजुकेशन बि हिकु धंधो थी वियो आहे। पर इहो असां कॾहिं बि धंधे हिसाब सां न कयोसीं, सोशल मोटिव रखियोसीं भई ॿारनि खे एजुकेशन मिले, सभिनी समाज जो सुधारो थिए, सिंधियुनि जो नालो हुजे समाज में। इन करे असां हिकु सेमी इंग्लिश बि चालू कईसीं जंहिंजी फीस 250 रुपया साल आहे, तो ॿिए साल खां 1800 रुपया साल आहे। त उन में कीअं वधारो थिए, जीअं डिजिटल क्लासिस आयूं, जाम अपडेशन कयोसीं असां। बेसिक सिंधी क्लासिस भई सिंधी ॿोली न हुजे, असां हिते कल्चरल प्रोग्राम वठंदा रहंदा आहियूं हमेशह, टाइम टू टाइम जाम कल्चरल प्रोग्राम। चीफ गेस्ट सिंधी घुराईंदा आहियूं जो सुठियूं हस्तियूं थी वियूं आहिनि, उहे पंहिंजा वीचार अची शेयर कंदा आहिनि त ॿारनि खे मोटिवेशन मिले। अॼु न त बि असां जो ग़रीब आहे सम्झो हुनखे जाम होशियारु ॿार आहे, एजुकेशन होशियारु, त असां घटि में 40-45 ॿार फ्री एजुकेशन कराईंदा आहियूं। फ्री एजुकेशन इन द मेन सेंस उन्हनि जी फ़ी भरिजी वेंदी आहे, पर काई न का असां महिनत करे कंहिं न कहिड़े डोनर खे पकिड़े करे उन जी फ़ी भराईंदा आहियूं। त 40-45 ॿार हर साल उन सां फ्री में पढ़ाईंदा आहियूं। उन में सिंधी पंचायत जो बि जाम असांजो सहयोग मिलंदो आहे।
ॿिया सिंधी जो हस्तियूं आहिनि वॾियूं वॾियूं, नाला मां नथो खणा, जाम वॾो टाइम मतिलबु घटि ॾिनो वियो आहे, त उन में असांखे मदद जाम मिलंदी आहे। उन्हनि जी बि शेवा हमेशह असां रहंदी आहे, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हर साल असां सिंधी दिवस जाम धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं, छो त पाण पहिरीं माइनॉरिटी में आहियूं। अगरि पाण में एकता न रहंदी त पंहिंजो अॼु इज़त न रहंदी, पंहिंजे समाज में कहिड़े बि अॼु शहर में देश में, त एकता हुजणु इलाही ज़रूरी आहे। पहिरीं पाण माइनॉरिटी में आहियूं, उन लाइ असां जाम कल्चर प्रोग्राम सिंधी दिवस जाम दिलि जान सां मल्हाईंदा आहियूं, जीअं सभु हिक ॿिए खे मिलनि, एकता रहे पंहिंजी, हिक ॿिए खे सहयोग कनि। मां अॼु बि चवंदुसि तव्हांखे, माताउनि खे ख़ासि करे, जो घटि में घटि लिखणु पढ़णु नथो अॼु माण्हू नथा कनि, ॿार नथा कनि, घटि में घटि सिंधी ॿोली ॻाल्हाइनि, जाम ज़रूरी आहे। इन चवंदा आहिनि सिंधी मदर टंग, फादर टंग न चवंदा आहिनि, मदर टंग। इन करे पंहिंजे माता भेणुनि खे मां रिक्वेस्ट थो कयां, दरख़्वास्त थो कयां, प्लीज़ तव्हां घर में थी सघे जेतिरो थी सघे सिंधी ॻाल्हायो, ऐं ॿारनि जो बि कल्चर चेंज न थियणु खपे, उनजो अॻियां हली करे एजुकेशन में वधारो थिए, छो त एजुकेशन हूंदो त ई उनजो अॻियां वधारो थींदो। ॿियूं बि असां जाम माने भई जो हायर एजुकेशन लाइ ॿार हितां पास थींदो आहे, कहिड़ो बि समाज जो हुजे, सिंधी ॿार स्पेशली अगरि उनखे हायर एजुकेशन लाइ कुझु मदद खपे, असां आधी राति तयारु हूंदा आहियूं। उन में असां हिंदुजा ट्रस्ट जो बि जाम सहयोग मिलंदो आहे, सिंधी तरफ़ां, सिंधी हिंदुजा ट्रस्ट तरफ़ां। ऐं इहो असां टाइम टू टाइम हमेशह प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। थी सघे जेतिरो थी सघे एकता असांजी रहे। तव्हां बि पंहिंजो थोरो टाइम कढी करे त्याग ॾियो ऐं समाज लाइ हमेशह सेवा कयो। मथे कुझु न नालो खणी वञिणो आहे, धन दौलत न खणी वञणी आहे, ऐं सेवा कंदा रहो। इन में सभिनी जो वधारो थींदो, पंहिंजी बि समाज जो बि वधारो थींदो। धन्यवाद। थैंक यू।